अस्सलाम वालेकुम एस टीवी न्यूज़ सां वली मोहम्मद जाड़ो नज़र हुजूं था सामारू खां रामचंद शेगलानी चहल रिपोर्ट ते। नाज़रीन, सामारू शहर जे वार्ड नंबर 2 में फ़कीरी उमाम बारगाह भरिसां नामालूम ताज़ा ॼावल ॿार जो कफ़न में वेढ़ियल लाश किचिरे जे ढेर तां हथ। रांदि कंदड़ ॿारनि कफ़न में वेढ़ियल लाश ॾिसी पाड़े वासियुनि खे ॿुधायो, जंहिंजी इतला सामारो पुलिस खे ॾिनी वई। सामारो पुलिस सरज़मीन ते पहुची ॿारड़ी जे लाश खे पंहिंजे तहवील में वठी सामारो जे सैयद बचल शाह कब्रिस्तान में मिठीअ माउ हवाले कयो। पाड़े वासियुनि मूजिबि ॿारड़ो सेहतमंद पूरनि महीननि जो हो ऐं कफ़न में वेढ़ियल हो, जेको का माउ ॾोहो लिकाइण लाइ मासूम ॿारड़े खे मारे किचिरे जे ढेर ते उछलाए वई आहे।